सिंध में चांहि जी मक़बूलियत खां को बि इनकारी नाहे। ही मशरूब मुल्क जे ॿिनि हिसनि में बि पसंदि कयो वञे थो, पर चांहि जो घणो इस्तेमालु नुक़सानकार आहे। साइंसी तहक़ीक़नि मूजिबि कारी पती हुजे या सब्ज़ पती वग़ैरह घणे मक़दार में पीअण सां घण पासा नुक़सान थियनि था। मुदाफ़ती सरिश्ते खां वेंदे हाज़मे जो निज़ाम सख़्तु मुतासिर थिए थो। शरियानी सरिश्ते में पिणु रंडक अचे थी, पर जॾहिं असां पती सां गॾु खीर में ज़हरीलो केमिकल मिलायूं था त नुक़सान ॿीणा थियनि था। जॾहिं असां हिन तहक़ीक़ खे ॾिसूं था त ॻाल्हि पधरी थी वञे थी। हर शइ में मिलावट आम आहे, पर गुज़िरियल कुझु सालनि खां हिकु अहिड़ो ई ज़हरीलो केमिकल मार्केट में दस्तियाबु आहे जंहिंमां हथरादू खीर तयारु कयो वञे थो, ऐं ख़ासि करे इहो खीर होटल मालिक पाण ई तजुर्बे आधार तयारु करे चांहि में इस्तेमालु कनि था। अहिड़ो कलर सॼी सिंध जे शहरनि में आहे, पर घोटकी ज़िलो मिड़नी शहरनि खां ॻोए खणी वियो आहे, जिते नंढनि वॾनि शहरनि में रोज़ानो समय मण केमिकल मिलियल खीर वारी चांहि इस्तेमालु थिए थी। अवाम जी सिहत ऐं जाननि सां खेॾियो पियो वञे। अहिड़ियूं अवामी शिकायतूं सोशल तौरु प्रिंट मीडिया ते अचण करे फूड कंट्रोल अथॉरिटी तरफ़ां होटल मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वञनि। उमर कोराई, मीरपुर माथिलो।